रतोदेरो रिपोर्ट आगा नईम अकबर अबड़ो सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िलो लाड़काणो जो ज़िले काउंसिल जो इजलास मरकज़ी तंज़ीम शोबे जे मेंबर कादिर चन्ना जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें पार्टी जे मरकज़ी अॻवान हैदर शाहानी, होद ख़ान गाढ़ी, मोहम्मद अली अबड़ो, नुसरत हुसैन चन्ना ऐं खेर मोहम्मद मंगसी समेत ज़िले तालके यूसी टाउन ऐं यूनिट अहदेदार शिरकत कई। इजलास में पार्टी ज़िले जे मजमूए सियासी तंज़ीमी सूरतहाल ते रिपोर्टूं पेश कयूं वयूं, जंहिंजे तनक़ीदी जाइज़े खां पोइ मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंखां पोइ लाड़काणे ज़िले बादी ऐं तालकनि जे लाइ ऑर्गेनाइज़िंग बॉडियूं रखियूं वयूं, जंहिंमें सदर ॾाढो हवरायो उमरानी, नाइब सदर अब्दुल मजीद मुंगेरी, जनरल सेक्रेटरी अहमद नवाज़ ब्रोही, जॉइंट सेक्रेटरी तारिक जतोई मालियात, सेक्रेटरी मोहम्मद सादिक लाशारी, राब्ता सेक्रेटरी शम्स पवहर, प्रेस सेक्रेटरी शाहिद कलहोड़ो, जिनखे चूंडियो वियो, जॾहिं त तालको लाड़काणो लाइ ऑर्गेनाइज़िंग कमेटी चीफ ऑर्गेनाइज़र बिलावल चांडियो, ऑर्गेनाइज़र सागर कलहोड़ो, नसीर कलहोड़ो, तालको रतोदेरो लाइ चीफ ऑर्गेनाइज़र अख्तर बुलेदी, ऑर्गेनाइज़र सदर ईरानी, तालको बाकराणीअ लाइ चीफ ऑर्गेनाइज़र दीन मोहम्मद मियो, ऑर्गेनाइज़र अहमद खान चांडियो, तालको डोकरीअ लाइ चीफ ऑर्गेनाइज़र कामरेड कादिर ब्रोही, ऑर्गेनाइज़र असगर नूनारी, मुनव्वर नूनारी, सफ़र मुंगेरी ऐं आलम ब्रोही मुक़रर कया विया। उन मौक़े ते चूंडियल अहदेदारनि चयो त पार्टी क़यादत असां मथां जेका ज़िमेवारी रखी आहे उनखे भरपूर नमूने सां निभाईंदासीं। हुननि चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी हमेशह सिंध जे मज़लूम ऐं पीढ़ियल तबके जे ग़रीब अवाम जी ख़िदमत कई ऐं कंदी रहंदी। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।